सॼी दुनिया जीअं जीअं जदीदियत तरफ़ वधी रही आहे तीअं तीअं राब्तनि जा तरीक़ा बि तब्दील थी रहिया आहिनि। हाणे माण्हू राब्ता मुख़्तलिफ़ अंदाज़ में कनि था, जीअं मोबाइल फ़ोन, चैटिंग एप्स ऐं ऑनलाइन कॉल्स वग़ैरह। पर इन्हनि राब्तनि सां अव्हां कंहिंजे अहसासनि खे नथा सम्झी सघो। अव्हां इहो नथा ॼाणे सघो त कंहिंजी दिलि में कहिड़ा अहसास आहिनि ऐं अव्हां पंहिंजे अहसासनि खे ॿिए खे महसूस कराइण में बि ॾुखियाई महसूस करे सघो था। जेके माण्हू हिक ॿिए जे वेझा हूंदा आहिनि उहे बि कॾहिं कॾहिं ॼाणे न सघंदा आहिनि त अॻिले जी दिलि में छा आहे। रोज़ मुलाक़ात या थोरी देरि लाइ ॻाल्हि ॿोल मां बि इन ॻाल्हि जो अंदाज़ो लगाइण ॾुखियो लॻंदो आहे त केरु अव्हां खे चाहे थो। इहा पसंदीदगी मुख़्तलिफ़ मरहलनि में ज़ाहिर बि थींदी आहे, पर अक्सर माण्हू इन ते गौर नाहिन करे सघंदा। केतिरा ई माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन ॿुॾतर में रहंदा आहिनि त हू जंहिंखे पसंदि कनि था छा उहो बि खेनि पसंदि करे थो। कुझु अहिड़ियूं शयूं ज़रूर आहिनि जिन ज़रिए बिना कुझु चवण जे इहो ॼाणे सघिजे थो त हू अव्हां खे पसंदि करे थो या न। इन लाइ अव्हां खे संदन भिरूं ॾिसण घुरिजनि। उहो शख़्स केरु आहे जेको अव्हां खे ॾिसंदो आहे त संदसि भिरूं उभा थी वेंदा आहिनि। जेकॾहिं हू अव्हां खे ॾिसंदो या अव्हां बाबति ॿुधंदो आहे त गौर कंदो आहे, छो त हू अव्हां बाबति वधीक ॼाणणु चाहींदो आहे। संदसि अखियुनि मथां भिरूं पिणु मथे थी वेंदा आहिनि। जेको अव्हां खे पसंदि कंदो आहे उन जा हथ आम तौर ते थधा हूंदा आहिनि, छो त हू उन घबराहट में हूंदो आहे त मतां का ग़लती करे वेहे ऐं अव्हां खे कावड़ाए विझे। इहो ई सबबु आहे जो हुन जा हथ थधा महसूस थींदा या हू हथ महटे बि सघे थो। इन जो हिकु ॿियो तरीक़ो थोरो अजीब लॻी सघे थो, पर इहो इन वज़ाहत लाइ काफ़ी आहे त हू अव्हां जे वेझो रहणु चाहे थो। जॾहिं बि माण्हुनि जे मेड़ में खेसि मौक़ो मिलंदो त हू अव्हां जे वेझो सुरी ईंदो ऐं अव्हां जी ॻाल्हि ॿुधंदो ऐं अव्हां जो चयल हिकु लफ़्ज़ बि ॿुधण खां सवाइ न रहंदो। जेके माण्हू कंहिंसां मज़बूत राब्तो चाहींदा आहिनि उहे हमेशा कोशिश कंदा आहिनि त कंहिं रीति हू साणनि जुड़ियल रहनि। इन लाइ हू शख़्स जॾहिं खेसि मौक़ो मिलंदो त अव्हां जो हथु झलींदो ऐं कंहिं बि मौक़े ते ॻाल्हाईंदे हथ जी तिरीअ खे ज़ोर ॾींदो, जंहिंजी वाज़े माना इहा ई आहे त हू अव्हां सां राब्ते में रहणु चाहे थो। के माण्हू ॼंघ ते ॼंघ चाढ़े वेहंदा आहिनि, पर हू ईअं न कंदो। जॾहिं अव्हां सां ॻाल्हाईंदो त ॼंघ ॼंघ ते रखी न वेहंदो, छो त अव्हां खे वेझे खां ॿुधणु चाहे थो ऐं खेसि झुकण में बि सवलाई थींदी। जेतोणीकि इहा सुठी ॻाल्हि नथी लॻे, पर इन मां इहो ज़ाहिर थिए थो त हू अव्हां ते एतमाद करे थो ऐं खेसि अव्हां सां ॻाल्हाइण में का परेशानी न आहे। जेकॾहिं अव्हां कॾहिं उन शख़्स जा ड्रिघा साह महसूस कया हुजनि त इन जो सबबु इहो हूंदो आहे त खेनि वधीक ऑक्सीजन जी तलब थींदी आहे, छो त संदन ध्यानु अव्हां मथां हूंदो आहे। घणनि माण्हुनि सां रहंदे जेकॾहिं अव्हां कंहिंखे ॾिसो त उहो अव्हां जी अखियुनि में अखियूं विझी ॾिसी रहियो आहे त इहा अव्हां लाइ संदसि पसंदीदगी जो इज़हार आहे। हिकु ॿी निशानी इहा आहे त जॾहिं को ॻणती में हूंदो आहे त उहो ॻिचीअ ते हथु रखंदो आहे। के माण्हू बिना सबबु ईअं कंदा आहिनि, पर इहा बि हिकु निशानी थी सघे थी। अव्हां उन शख़्स खे खिलंदे बि ॾिठो हूंदो, पर जॾहिं अव्हां मौजूदु हूंदा त संदसि टहक वॾा ऐं खुलियल हूंदा ऐं सभिनी खां मुख़्तलिफ़ लॻंदा। कॾहिं कॾहिं संदसि आवाज़ बि तब्दील हूंदो ऐं वधीक नरम ऐं मिठो लॻंदो। अव्हां सां ॻाल्हाइण दौरान हू इन ॻाल्हि जो यकीन कंदो त संदसि आवाज़ सुठो हुजे, आहिस्ते ॻाल्हाए त जीअं अव्हां खे परेशानी न थिए। संदसि इहा ख़्वाहिश हूंदी त हू अव्हां खे अॻिते छॾे अचे। इन लाइ खेसि मौक़ो मिलंदो त थोरी देरि अव्हां सां गॾु घुमी सघे। अव्हां सां ॿ क़दम हलण बि इन लाइ काफ़ी हूंदो। के माण्हू परायूं शयूं किथे उछलाए छॾींदा आहिनि, पर जेको अव्हां खे चाहींदो आहे उहो अव्हां जी शयुनि खे संभाले रखंदो आहे ऐं अव्हां खे इज़त ॾींदो आहे। आम तौर ते माण्हू ॿियनि खां परे रहणु चाहींदा आहिनि। कॾहिं कॾहिं हू अव्हां खे हादसाती तौर ते आथत ॾियण लाइ छुही बि सघे थो, छो त हू अव्हां जे वेझो रहणु चाहे थो। जॾहिं बि अव्हां सां ॻाल्हाईंदो हू सिर्फ़ अव्हां खे इज़त ॾींदो। भली खणी खेसि केतिरियूं ई फ़ोन्स ऐं मैसेजिस अचनि, मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु कॾहिं न कंदो, छो त हुन जी दिलचस्पी रुॻो अव्हां में हूंदी आहे। चहिरो बि घणो कुझु ॿुधाईंदो आहे। हिकु निशानी इहा हूंदी त संदसि मुर्क सां चप धार हूंदा। जुड़ियल चपनि सां कॾहिं न मुरकंदो। इहो संदसि ख़ुशीअ जो इज़हार हूंदो आहे।